Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी। बाबा सभिनी जे वञण जी का बि ज़रूरत कोन्हे। कुझु औरतूं ऐं कुझु मर्द वञी थी ईंदा। बाबा साईं असां मां तव्हां वेंदव या मां वञा? बाबा सावले इन ॻाल्हि खे ॾिसूं था, पर पहिरियों तूं घर वञ ऐं वञी औरतुनि खे हलण जो चओ, न त इहे सेहरा चई चई सिजु ई लाहे छॾींदियूं। बाबा बचल खान, बाबा असां लाइ छा हुकुम आहे? बाबा हुकुम त कंहिं मथां बि नाहे, बाक़ी सुभाणे ॾिसूं त केरु केरु था ॻोठ मां निकिरनि। ॾे ख़बर पप्पू, पूरी तैयारी करे छॾी अथव? पूरी तैयारी करे छॾी आहे सोबारा खान। इएं न थियो जो बचल खान जे ॻोठ वारा चवनि त सोबारे खान मानी त ठहियो पर पाणी बि पूरो न करे सघियो। तव्हां कंहिं बि ॻाल्हि जो खुटको न कयो सोबारा खान। भली 500 माण्हू हलिया अचनि, का बि शइ न खुटंदी। ॿिया हमरा नज़र नथा अचनि। उहे ॿाहिरि आहिनि, उतां के मैदान ते सेटिंग कराइनि पिया। ठीकु आहे ठीकु आहे, पोइ तव्हां बि वञो न, वञी हथ मिराई करायो न। वञो वञो जल्दी वञो। यार ॾातो खान वॾो ख़ुशि नसीब आहे जो सोभारे खान जे धी सां लाऊं थो लही। यार हाणे त तोखे तॾहिं मन जी बि ज़रूरत पवंदी या सदाई बचल खान जे जाइ में रहे पियो हूंदे, भला हिन हे जॻह ते कब्ज़ो त कोन कंदे न? वीराणा, घर बि थींदो त घाट बि थींदो, छप्पर बि थींदो त मना बि थींदो। बस रुगो तूं 2 ॾींहं इंतज़ार कर। यार ॾातो खान 2 ॾींहंनि खां पोइ छा तुंहिंजे लाइ आसमान फटंदो छा? थी बि सघे थो। पोइ ॿुधो कोन अथई त अल्लाह साईं जॾहिं ॾींदो आहे न त छप्पर फाड़े ॾींदो आहे। थी सघे थो त आसमान फाड़े ॾे। ॾातो खान, तूं जेको न अखियूं विझो वेठो आहीं सोबारे खान में, छा हो तोखे पंहिंजी अधु मिल्कियत ॾींदो छा? इहा तुंहिंजी भुल आहे। जेकॾहिं हक़ीक़त में इहो सोभारो खान अधु त छा पर पूरी मिल्कियत बि लिखी ॾींदो न त बि ॾातू उनखे लत हणंदो। इहो सिर्फ़ तुंहिंजो वहम आहे ॾातो खान। वीराणा, सोभारो पंहिंजी धीउ खे मिल्कियत जो हिसो त ॾींदो, पर सच पुछी त मुंहिंजूं हिन मिल्कियत में के बि अखियूं कोन्हनि के। ॾातो खान, तूं एतो वारियूं ॻाल्हियूं तेरी मुखां ज़ोर मूंखे सम्झ में ई नथो अचे। मालिक ॾींदो न त पंहिंजे गंज मां ॾींदो। बस वीराणा, हिकिड़ो आख़िरी दाव करणो, उन खां पोइ इज़त ऐं शराफ़त जी ज़िंदगी गुज़ारणी आहे। जे वॾे दर वियुसि बि न त सज़ा काटे मोटंदुसि। तूं घबराए न, बस दुआ कर त इहे ख़ैर जा 2 ॾींहं गुज़री वञनि।
हाणे त पक पई न हाँ मां त तोखे चवंदोसि निभागा हे तुंहिंजी घरवारी खे छिके थो छिके दोस्ती जे लाइ हाणे ॾिस अखियुनि सां हालत ॾिस इशारा कर ॾिस मंडे जा रोलू आहे त मुंहिंजो भाउ पर वॾो कमीनो आहे हाणे अचो त ॾिसूं त इहो इशारा करे कंहिंखे थो अचो अचो ॾिस आहे मतेरी सां ॿियो घर में आहे केरु अरे लीमा अरे हेॾे 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 खबर खबर ही जेको तुंहिंजो भाउ आहे न लीमो ही मूंखे इशारा थो करे आदा खबर नूर भटारे मूं इशारा भाॼे खे कोन पे कया भाॼे पाण मूंखे इशारा पे कया कूड़ थोणी अदा मां तोखे पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे मितेरी खे इशारा पियो करी खबर कुझु गलत कर पाण ॾिठो त तुंहिंजो भाउ इशारा पियो करे ज़ाल बि तोखे चयो पोइ कॾहिं गैरत कंदे हाँ अॼु गैरत न की त कॾहिं न ईंदई सम्झ तुंहिंजी गैरत मरी वियो ये खॾ खोटे तुंहिंजी गैरत खे तो का दफन हा बस अॻिते अरे खबर अरे खबर अरे खबर अरे खबर अरे चकुरन अरे दादा अरे लारे अरे सावल असां मुराद खान जे ॻोठ पे वियासीं ऐं हिते बीठासीं न करे त सावल खान जो शक ख़त्म कयो ऐं जेकर न बीहूं हा न त तूं शक करी हा मुराद खान जे ॻोठ त पक्को रस्तो वेंदो आहे तव्हां हेॾा केॾां आया आहियो इहा ॻाल्हि त मां हिननि सां कई त तव्हां विचां हलो था पर जे सवाल ॾिठो न त अजायो शक कंदो सावल असां त फेरे जे करे विचाले ई पियासीं जॾहिं तव्हांजी दिलि में को बि चोर नाहे अजायो सबूत ॾेई मुंहिंजो शक न वधायो हिन करे तव्हां हितां निकिरण जी कयो ॿिए दफ़े असांजे ॻोठ में तव्हांजो कमु हुजे न ईअं न अचिजो ॿाहिरियों पासो वठिजो सावल हिकिड़ी ॻाल्हि ॿुध तो ही रस्तो ख़रीद त नाहे कयो न मूं रस्तो ख़रीद नाहे कयो पर हिन रस्ते तां सियान खोर जानवरनि खे अचण जी का बि इजाज़त नाहे जेकॾहिं इहे जानवर बार बार रोकण खां पोइ बि न मुड़िया त उन्हनि जो शिकार कयो वेंदो जेकॾहिं तव्हां मरण था चाहियो त पोइ भले हितां गुज़रो उन ॾींहुं तव्हां हिते तुप थी वेंदव खुरड़ी बि नसीब न थींदव शादी गुज़रे त हिनखे मज़ो चखराईंदासीं इन जो मक़सदु उन्हनि खे बख़्श नाहे करणो उन्हनि खे बख़्श नाहे करणो पर कमु अहिड़ो कंदासीं जो उन्हनि खे असां मथां शक न अचे छो त सोभारो पोयां सबूत छॾींदो ई न आहे मोहब्बत मीरास असांजी मोहब्बत मीरास असांजी लीवा कर ख़बर ये घणी आ कई थई काॾे न कोई आहे त ख़ैर वञा थो बचल खान खे दाह ॾियण कर ख़बर कंहिं बुत जो आर्स लाथो अथई वञी थो रे बचल खान खे दाह ॾियण मूंखे ख़बर आहे रोलो कुटियो बि आहे ऐं ॻोठ छॾे वञण जूं धमकियूं बि ॾिनियूं अथसि यार ॻाल्हि ॿुधाए न ख़बर बदमाशा न रोलू बदमाश मां त सम्झां थो त सॼो शिरड़ो आहे तो में तॾहिं त तोखे इहो सटको चाढ़ियो अथनि तोखे फ़क़ीर अदा ख़बर माई जे चवण ते चवे थो त मां भाॼाई खे इशारा कंदो आहियां अच्छा 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 हाणे ॻाल्हि आई मूंखे सम्झ चइबो त इहो सॼो मलाखड़ो मचायो ई मितेरी आहे
हाणे जेकॾहिं तूं बचल खान खे बि दे दान ॾियण ऐं माई मितेरी बि तुंहिंजे मथां बीह वञे पोइ त साईं बचल खान पादरनि सां नूर ई विञाए छॾींदी। हाँ ईअं थींदो? जेकॾहिं मितेरी बचल खान खे इहो चवे त लीमे जूं मूं में बुरियूं कयूं आहिनि पोइ बचल खान तोखे पादरनि जा हार पाराईंदो या गुलनि जा हार पाराईंदो? नूर भटारे जो कसम आहे फोग फ़कीर, अहिड़ी ॻाल्हि ई न आहे। मूं भाॼाई मितेरीअ खे पंहिंजी भेण करे सम्झो आहे। तूं भली हुनखे अम्मा सम्झ, पर बचल खान इहो चवंदो त का बि माई पंहिंजे मथां कूड़ो इल्ज़ाम हणी पंहिंजो पाण खे बदनाम कंदी। भला पोइ सलाह ॾे त छा कयां? हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं घर में हेड ऐं तेल अथई त वञी सॼे बुत जी मालिश करा, पर जेकॾहिं ॿई शयूं तुंहिंजे घर में न आहिनि न पोइ सिधो वञ हकीम ॾे, 2 कख वठी अचीसि, पोइ राति जो खाई सुम्ही पओ, बुत जो सूर लही ऐं हा खबड़ ऐं मितेरीअ जे पेरनि ते हथ रखी वञी माफ़ी वठ। ऐं हा टीं ॻाल्हि, मितेरीअ में ॿिले वारियूं खे न विझ। कमाल थो करी फोग फ़कीर, हुननि खे मूं ते एतबार कोन्हे, बाक़ी बचल खान मूं ते एतबार कंदो। भाॻो कंहिं जाइ जो सॼो बुत वेल्डिंग लॻो पियो, अञा बि शरारतुनि खां कोन कंदो। बाबा दातूअ जी सॼी ज़िमेदारी खई आहे असां। राग रूप जी महफ़िल बि थींदी, उन खां पोइ सुबुह जो पाण हितां जंहिंमहिल निकिरंदासीं त 2-4 देगियूं बिरयानीअ जूं ऐं 2 मिठे जूं बि खाई पी पोइ निकिरंदासीं। जी बाबा मां हाज़िर आहियां। चांवर ऐं गिहु त तव्हां वटि पंहिंजो मौजूदु हूंदो न, बाक़ी शहर मूं थोरो घणो मिर्च मसालो वठिणो पवंदो, बाक़ी बोड़ लाइ खणी मुर्गी घुराईंदासीं। बाबा ने मुर्गीअ खे त छॾ, मुर्गी मज़ो कोन थी करे, पंहिंजो पाॾो बीठो आहे न, लेटायूंसि था। बाबा पोइ सामान एॾो लिखी थो ॾियां, पोइ खणी सावल खे मोकिलियो त शहर मूं थी अचे। बाबा साबू असां वटि टाइम कोन थी यार, वञणो तोखे पाण खे पवंदी शहर। बाबा महांगाई लॻी पई आहे, 3-4 हज़ार त मां सम्झां थो चट थी वेंदा। हा साबू चए त सच थो, हर शइ चोट चढ़ी वई आहे। बहरहाल बाबा ही 5000 रुपया अथई। ऐं हा हिकिड़ी ॻाल्हि त मानी खाइण में टेस्टी हुजे, ज़बरदस्त हुजे, मज़ो अचे, ईअं न चवनि ॻोठ वारा त मिड़ई बचल खान फर्ज़ अदायगी कई, बाक़ी मानी त अहिड़ी कयईं जहिड़ो कांध पे जी पिया खाऊं। तव्हांखे कहिड़ी ज़रूरत हुई बचल खान जे ॻोठ जे विच मां निकिरण जी? ॿाहिरों न पिया फिरी सघो? जॾहिं त तव्हांखे ख़बर हुई सुभाणे ॾातूअ जी शादी आहे ऐं इहो सांवल जेकॾहिं होश विञाए वेही ऐं तव्हां बि जल्दबाज़ी करे वेहो त पोइ छा असां शादी जूं रस्मूं अदा कंदासीं या तव्हांजा फ़ैसिला? ग़लती थी वई रे सर, ॿीहर अहिड़ी ग़लती न कंदासीं। सुभाणे रुगो ख़ैरनि सां शादी थी वञे। इहो सांवल ऐं इहो बचल खान कीअं पंजोड़ में फासाइबा इहो तव्हांखे मां ॿुधाईंदुसि। मां इन जो मक़सदु उन्हनि खे बख़्श नाहे करणो। उन्हनि खे बख़्श नाहे करणो, पर कमु अहिड़ो कंदासीं जो उन्हनि खे असां मथां शक न अचे, छो त सोभारो पोयां सबूत छॾींदो ई न आहे। जीअं चाहियो था तीअं ई थींदो। सुभाणे ॼञ ईंदी, सॼी तयारी करे छॾियो, जीअं कंहिं बि शइ जी खोट न पवे। अॻे चकर हर शइ मौजूदु हुई। अॻे चकर चंद माण्हू आया हुआ, पर सुभाणे पूरो ॻोठ ईंदो। बंदोबस्तु करे था छॾियूं, हिकु ॻोठ छा पर बचल खान 10 ॻोठ वठी अचे। यार ॾातू वॾो को बदनसीब आहे जो एॾी सुहिणी छोकिरीअ जे रिश्ते खां तो इनकार कयो आहे। जे तोखे वणे थी
त पोइ तूं ई खणी सादिक खां संग घुर। अदा तो पहिरें ई सादिक खां रिश्तो घुरी हुनखे होश में ई कढी छॾियो अथई। वरी जे मां घुरासि त ॻिचीअ में पवंदो। पिराणा शराब में शर्म कहिड़ो, जंहिं घर में पकल ॿेर हूंदी आहे न, अबा खड़ा ऐं भींड बि त उन ई घर में लॻंदा न। अदा ख़ैर सां सुभाणे तुंहिंजी शादी थिए पोइ सादिक सां बि ॻाल्हाईंदासीं। बस कर दां मथां दां पई पए, पाड़ो ई खिलाए मारियो अथनि। शुक्र अची वियो, हलिया ॾियोसि गाह चरियो करे छॾियो अथसि। पुपी ॾाढी थकिजी पई आहियां, चांहि करे कोन पीआरींदी आहीं छा? चाहे आऊं ठाहे ॾियां? हा बा ॾो तव्हांजो कोन्हे हा। उठ गाह जो भरे आया आहियो, सो लिंगन में साह किथे हूंदो तव्हांखे? अब मां चांहि ठाहे थी ॾियां। हा ख़ुशि थियो। मां इहा गाह जी मुठ बि वरी मुश्किल सां मिली आहे। जंहिं बि फसल में लहूं पिया न, हारनि जी रड़ बि पवे त ॿाहिरि निकिरो, फसल ख़राब कंदा। हाणे बस कर, घणो न ॻाल्हाए ज़ाल जा चिमचा। मूंखे ख़बर आहे जेका तव्हां बचल ख़ान जी देह लताड़े आया आहियो। राणा, मूं तोखे पहिरां ई चयो न त मुंहिंजे मथे में सूर आहे ऐं तूं मूंखे चांहि करे पीआरींदे, त तो छा चयो? अम्मा जो सिकी लधो आहियां, अम्मा चांहि करे पीआरींदी। हा बसि हुआसीं कंहिं दौर में सिकी लधा, हाणे न आहियूं। तोखे मां चांहि करे थो पीआरियां, जेकॾहिं तूं चवीं त मां मथे जे सूर जी गोरी बि वठी अचां। छोरी वॾो मकर अथई, वॾो मकर अथई। इन छोरे खे त मिंट में भोलड़ो करे छॾई, रुगो डुग डुगी वॼाइण जी देरि आहे। हा साईं, वञ गोरियूं वठी आणे ॾिस, चांहि ठाहे ॾिस। तोबा तोबा तोबा, अहिड़ा छोरा मूं न ॾिठा। पुपी, जेकॾहिं असां ज़ाल मुड़ुस में कुर्ब आहे ॾाढो, त तूं छो थी सड़ी? छिती थी आई छा? आऊं छो सड़ंदसि? हा वॾियूं महला तूं तोखे ठहराए थो ॾे, हा हिंदोरनि में तोखे लो ॾे थो, सो साईं आऊं सड़ां पई नचांइसि मूं वारे बांदर खे पियो नचे। आऊं छो, आऊं त पाण चवां थी अञा वधीक नचजां पा, वधीक नचजांइ। ओ सभु माण्हू अची जॾहिं तोखे ॾिसनि। अम्मा, इहे बांदर बि त तुंहिंजे पेटा जा हुआ न। ऐं मूंखे ख़बर हुजे हा न त ॼमण साईं निड़ीअ ते न ॾेई पूरो कयां हा, पाण तां लोक त कोन खिलायां हा। आ ॿुध, चांहि ढुक ठाहीं थो न त मुंहिंजे लाइ बि कोप खनि ठाहिजां, त मां बि थोरो पीए। हा मां ॾिसां थो, खीर भला एतिरो आहे अलाए न। खीर बि मां लाइ अची खुटो आहे, बाक़ी ज़ाल लाइ दूध पती चाहे, फोटा विझी बादाम विझी, बाक़ी मां लाइ खीर ई कोन्हे। शर्म को त हितां जो हाणे त यादि करी। उथी हल चांहि ठाह। मोहब्बतां मीरास असांजी, मोहब्बतां मीरास असांजी। अल्लाह अकबर। जो घर ॻोल्हियो तम तंहिंखां पोइ मानी लॻी। केॾां वई? बाबा, मां चाची भागुल जे घर वई हुयसि। अम्मा ख़ैर में? बाबा वई त ख़ैर में हुयसि, पर वापसी में। हाँ? छा थियो वापसी में? ॾातू ऐं पीराणो घिटी में बीठा हुया। उन्हनि तोखे कुझु चयो या का बदतमीज़ी कई अथनि? त पोइ ॿुधाए त मां हुननि कमीननि जूं मुंडियूं मरोड़ींदुसि। बाबा त होश मां ई निकिरी वियो आहे। छा थी सोची अम्मा? जेका बि हक़ीक़त आहे ॻाल्हि कर। बाबा पीराणे बुरी नज़र सां ॾिठो, बाक़ी ॿी का बि ॻाल्हि न आहे। ऐं ना ही वरी अहिड़ो कुझु थियो आहे जो तूं वञी उन्हनि जी गर्दन मरोड़ींदे। ॻोठ जी न्याणियुनि में बुरी नज़र विझण वारनि जा दोॾा कढणु लाज़मी आहे मुंहिंजी अम्मा पोपरी। बाबा थोड़ो होश ऐं अकुल खां कमु वठो। बाबा
जे उन्हनि हद क्रॉस करण जी कोशिश कई त पोइ तव्हां उन्हनि खे सबक सेखारिजो, छो जो हिन वक़्तु तूं को बि सख़्तु क़दम खयो त असां ई ॾोही थींदासीं ऐं अॻिते खणी मां घर खां ॿाहिरि कोन निकिरंदसि। मां तो कहिड़ो ॾोह कयो आहे जो तोखे घर में क़ैद करे विहारिया? असल में ॻोठ जे उन्हनि बुखियाल बगड़नि जो शिकार करे इन ॻोठ जे न्याणियुनि खे बचाइणो आहे मुंहिंजी अम्मा। ख़ैर सां सुभाणे दातूअ जी शादी थी वञे, पोइ मां हिननि खे ॿुधाईंदुसि ॻोठ जी न्याणियुनि में बुरी नज़र वारनि जो अंजाम छा थींदो आहे। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। मीरास असांजी